शबरी के प्यारे लो कुश बालक सीताराम। खिचड़ी के भूखे कर्मक प्यारे प्रेम के प्यासे राधेश्याम। अहिला उदारक जटायु उदारक सावले सुंदर सीताराम। कर जो धारक पांडव तारक सावले सुंदर राधेश्याम। श्री राम जय रामा प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधेश्याम। दुर्लभ सूरत प्यार की मूरत निर्भय मूर्ति सीताराम। सावली सूरत मोहिनी मूरत मंगल मूर्ति राधेश्याम। रावण मर्दक संतों को रक्षे सीताराम। कंस विनाशक सत्य सुभाषक यदुवंशी हे राधेश्याम। श्री राम जय रामा प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधेश्याम। करुणा सागर सुखों के दाता श्री रघुनंदन सीताराम। कृष्ण कन्हैया बंसी बजैया नटवर नागर राधेश्याम। केवट स्वामी अंतर्यामी श्री अकलात्मक सीताराम। मित्र सुदामा रास रचैया श्री मनमोहन राधेश्याम। श्री राम जय राम बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधेश्याम। सर्वव्यापक परम पिता प्रभु पालन करता सीताराम। कटकट वासी प्रेम निवासी आनंद करता राधेश्याम। जो भी गावे शांति पावे प्रेम से जाए सीताराम। संपत्ति आए आनंद पाए साक्षी बोले राधेश्याम। श्री राम जय रामा प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधेश्याम। श्री राम जय रामा प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधेश्याम। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। मुरली मुकुंद भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। वासुदेव वासुदेव वासुदेव। वंदो वाणी विनायको वृंदा विपिन बांके बिहारी लाल भगवान की। श्री गजानंद भगवान की। सरस्वती मैया की। और सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थान माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की। सर्व सतगुरु सर्वश्री सनक सनंदन सनातन सनत कुमार श्री नारद जी महाराज श्री दालभे जी महाराज भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधुराम साहिब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरि शरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की। जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर।
हर 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 आयो लाल सभई चो। माइक इधर फिर नहीं आ पाएगा, तो ऐसे कर, ऐसे कर, अब ठीक हो जाएगा। हरे राम मिठो राम प्यारो राम न्यारो राम सीताराम। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणत क्लेशनाशाय। ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस। हरि ओम। सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्व पापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए। वंशी विभूषित करा पीतांबरा दरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात। हरिओ ओम गणपतिर ओम गणपतिर विघ्नराजो लंबतुंडो गजानन। यो श्लोक जेको असां एकादशी में पढ़ंदा आहियूं पद्म पुराण में ॾाढो यो सिद्ध भगवान गजानंद जो श्लोक आ। यो रोज कोई 5 बार भी पढ़े तो उन जा एडा एडा कार्य निर्विघ्न संपन्न थी। जंहिंजे लाइ पसीना वहाइणा पवंदा आहिनि, चक्कर लगाइणा पवंदा आहिनि, जुती घिसाइणी पवंदी आहे। समझो था जबू जुती घिसाइण जो मतिलबु समझो था? ये चप्पल खणी करे थोड़ी न घिसाइबी आहे, यानी एडा चक्कर लगंदा आहिनि कि चप्पल घिसी वेंदी आहे। चवंदा आहिनि न कोर्ट कचहरीअ जा जेके मामला थींदा आहिनि उन में जूती घिसी वेंदी आहे। इन जो मतिलबु इहो न आहे कि चप्पल खणी करे पत्थर ते घिसाईंदव, यानी एॾा महिनत करणी पवंदी, एॾा चक्कर लॻाइणा पवंदा कि चप्पल ई घिसी वेंदी। त उहे सभु कार्य जेके एॾे मुश्किल सां थींदा आहिनि उहे सरलता सां थी वेंदा आहिनि। कार्य में सफलता मिलंदी आहे, यश वधंदो आहे, कीर्ति वधंदी आहे, नामूस वधंदी आहे, तेज वधंदो आहे, ओज वधंदो आहे। कहिड़े श्लोक में? ओम गणपतिर विघ्न राजो लंबतुंडो गजानन द्वैमातुरश्च हेरंब एकदंतो गणाधिप विनायकस चारुकर्ण पशुपालो भवात्मज। हर 11 ते इहो पढ़ियो वेंदो आहे। ऐं भागवत में तो महाराष्ट्र भूसावल में श्री रामा क्लिनिक का शुभारंभ हो गया है। जीवन जो उपयोग करे रहिया आहिनि। असां प्रणाम था कयूं और सर्व साथ संगत 3 बार डॉक्टर साहब जे लाइ तहां आशीर्वाद दींदव। छोकी बोलो वृंदावन बिहारी लाल। अच्छा, झामनानी सरनेम हिन जा माइट हूंदा लगे तो, मुरला वारनि जा, है न? मुरली किशोर जिया पंहिंजी, हाँ इन्हनि जे परिवार में हूंदा। हाँ ईअं लगे तो। भगवान खूब कृपा कनि। अच्छा भाई, हाणे हनुमान जी के बुलावो ॾियूं न। हाणे तैयार आयो सब? बोलो श्री हनुमान जी महाराज की। कथा आरंभ होत है, आवो वीर हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी, सदा करो कल्याण सियावर रामचंद्र की जय जय, महादेव की जय जय, सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। राधे राधे गोविंद, राधे राधे श्यामा, राधे राधे
गोविंद राधे राधे श्यामा राधे राधे गोविंद राधे राधे श्याम श्याम राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा राधे 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 गोविंद राधे 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 श्यामा राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा हरि बोल राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा श्री राम जय जय बोलो राम श्री राम जय जय राम तू बोलो श्री जय राम राम श्री राम जय जय राम हाँ श्री राम जय राम श्री राम जय राम ओ श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम बोलो श्री राम जय राम बोलो श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम हरि बोल। श्री राम जय राम बिट्टू श्री राम जय राम 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 बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 जय जय श्री राधे श्याम बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। हेलो भाई हनुमान जी अची चुका है श्री रामचरित मानस कांड ऐं दोहो कहिड़ो 11 की 12 11 हूंदो भाई 12 आहे पक तव्हां त वधीक स्मरण शक्ति वारा आहियो ऐं मां त वेसर खाधो आहियां तव्हां चओ था त असां 12 ते ई भरोसो था कयूं ऐं कथा सां तव्हां सम्झी वेंदव कि सरस्वती माता शेषनाग जी शिव भगवान ब्रह्मा जी शास्त्र वेद पुराण ये सब नेति नेति न इति यानी बेअंत अनंत अनंत चई करे पार पाए नथा सघन जंहिंजा सदा गुणगान कंदा रहंदा आहिनि चओ हरे राम उहे प्रभु श्री रामचंद्र जी सारद से समहे सबिध आगम निगम पुराण नेति कही जासु गुण करहि निरंतर गान सियावर राम चंद्र की जय उमापति महादेव देव की जय पवन सुत हनुमान मान की जय बोलो भाई सर्व संतन की जय। जय 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 हालांकि प्रभु श्री रामचंद्र जी महिमा चवण खां ॿाहिरि आहे पर चए बिना रही भी नथा सघो इन में वेदन अहिड़ो कारण ॿुधायो आहे कि भजन जो प्रभाव ॾाढी तरह सां चयो अथऊं कि भगवान जी महिमा भगवान जो भजन जेको आहे अनंत आहे कोई पार नथो पाए सघे अॻिते तव्हां ॿुधंदव कि ईअं चई छॾींदा गोस्वामी जी की कंहिं नाम गुण गाई राम जी भी गुण गाए न सघंदा ॿुधायो
एडी उन जी महिमा आहे नाम जी भक्ति जी। तो अगर भगवान जी महिमा अनंत आ कोई चई नथो सके तो इन जो मतलब इहो भी ना है कि पोइ छा कयूं, महिमा तो अनंत आ पोइ चई करे छा कंदासीं। वैसे भी चई तो सघंदासीं कोन, है ना। ये तो उहो ई थियो कि वैसे भी भाई एडी वॾी देग भरियल पई आ, खाई तो सघंदासीं कोन, बुख ते ही रहिजी था वञूं। अरे तूं कटोरो खणी खा, थाली खणी खा, जेतिरी तोखे बुख है। पूरी गंगा नथा पी सघो इन जो मतलब इहो थोड़ी आहे कि उन में मरी वञूं गंगा के किनारे ते, या कहिड़ी समझदारी आहे। भगवान जी महिमा अनंत आ, लेकिन पंहिंजे आनंद जे लाइ तव्हां जी भरे करे जीवन भर आखिरी सांस तक उन जा गुण गाईंदा रहो। इहा ई भक्ति आहे, सदा सेव्य सदा सेव्य। जेको परमेश्वर हिकु आहे, जंहिंखे कोई इच्छा कोन्हे, जंहिंजो कोई रूप ऐं नालो कोन्हे, जेको अजन्म आहे, सचिदानंद आहे, परम धाम आहे, जेको सभिनी में व्यापक ऐं विश्व रूप आहे, उन ई भगवान दिव्य शरीर धारण करे श्री राम जी कई तरह जी लीला कई आहे। उहा लीला केवल भगतन जे भलाई जे लाइ ही आहे, छो जो भगवान परम कृपालु आहिनि ऐं शरणागत जा वॾा महान प्रेम करण वारा प्रेमी भी आहिनि, जिन जी भगतन ते ॾाढी ममता ऐं कृपा आहे। जिन हिकु बार जंहिं ते कृपा कई उन ते वरी क्रोध को न कयो। हा हा, उन्हनि जे लाइ ते तुलसीदास जी चवनि था, गई बहोर गरीब निवाजो। रामायण में ॾिसो उर्दू शब्द भी अचे, सरल सबल साहिब रघुराजू। वे प्रभु श्री रघुनाथ जी वयल शय खे वरी ॾियण वारा आहिनि। गरीब निवाजन यानी दीन बंधु। गरीब निवाज यानी मिष्ठी, गरीब निवाज यानी दीन बंधु, है ना। हरे राम। सरल स्वभाव सर्वशक्तिमान सभिनि जा स्वामी। इहो ई समझी करे बुद्धिमान माण्हू सत्संगी माण्हू हिन भगवान श्री हरिय जो जस वर्णन करे पंहिंजे वाणीअ खे पौतुर कंदा आहिनि ऐं उत्तम फल मोक्ष दुर्लभ भगवान जो प्रेम ॼण वारी जीअं राम जी जी कथा आहे। चओ हरे राम। उन ई बल सां महिमा जो पूरो पूरो वर्णन त न, परंतु महान फल ॼण वारो भजन समझी करे भगवान जे कृपा सां ई मां श्री रामचंद्र जे चरणनि में मस्तक झुकाए करे श्री रघुनाथ जे गुणनि जो वर्णन तो कयां। इन विचार सां श्री वाल्मीकि जी व्यास जी मुननि पहिरियों ई श्री हरिय जी कीर्ति गाई आहे। भाई उन रस्ते ते हलण मुंहिंजे लाइ सरल थींदो। जेके अत्यंत वॾी श्रेष्ठ नदियूं आहिनि, हालांकि राजा उन्हनि ते पुल ॿधाए छॾींदा आहिनि, पुल तैयार कंदा आहिनि, त जेके नंढी नंढी किवलियूं थींदियूं, नंढी नंढी किवलियूं यानी चीटियां, उहे भी उन ते चढ़ी करे बिना ई मेहनत जे पार हली वेंदियूं। हाणे ॿुधायो किवली केतिरी हूंदी आहे ऐं वॾा वॾा समुद्र नदियूं कीअं थींदियूं। लेकिन पुल ते जेके किवलियूं चढ़ी वेंदियूं उहे भी पोइ वरी पुल तूं हली करे पार थी वेंदियूं, छो जो समुद्र में वञण जी ज़रूरत ई न पई, बुॾण जी नौबत ई न आई, नदी में वयूं ई कोन, पुल ते ई हलंदी 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 पार पइजी वई। चओ हरे राम। बिना मेहनत जे ठीक उन तरह सां संतन जे वर्णन जे सहारे मां श्री रामचरित जो वर्णन सहज ही करे सघां। गोस्वामी तुलसीदास जी चवनि था त जीअं वाल्मीकि जी व्यास जी भगवान जी जीअं महिमा लिखी आहे, उन जे आधार ते ई मां वर्णन करे सरल भाषा में तव्हांखे कथा ॿुधाए रहियो आहियां। एक अनीह, हलो भाई पूरी चौपाई शुरू हो। सब जानत प्रभु प्रभुता सोई, तदपि कहीं बिन रहा न कोई। तहाँ वेद अस
कारण राखा। भजन प्रभाव भांति बहु भाषा, एक अनीह अरूप अनामा। अज सचदानंद परधामा, व्यापक विश्वरूप भगवाना। तेहि धर देह चरत कृत नाना, सो केवल भगतन हित लागे। परम कृपाल प्रणत अनुरागी, यह जन कर ममता अति छोहु। जेहि करुणा कर कीन्ह न कोहु। गई बहोर गरीब निवाजो। सरल सबल साहिब रघुराजू, बुध बर न हर जस अस जानी। करहि पुनीत सुफल निज बानी, तेहि बल में रघुपति गुण गाथा। कहे हो नाई राम पद माथा। मुनि प्रथम हरि कीरत गाई। तेहि मग चलत सुगम मोहि भाई। अति अपार जे सरित बर, जो नृप से तु कराही। चढ़ पिपील को परम लघु, बिन श्रम पारहि जाहि सियावर। रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। वाह भाई, केवलिया के संस्कृत में छा जय बुआ खबर तव मेहता साहब कोने में पतो केवलिया की चींटिया की खबर तो छा चए बुआ मोहनलाल ना जसमत के तो पतो तस। हाँ पढ़ी वतो तई ना मामा न तो समझा सब समझा तो भाई केवलिया के चइबो तव छा चइबो आहे ॿुधायो। सिंधी में छा चइबो आहे हलो संस्कृत छॾियो ॾिसूं। माकोड़ी हाँ अरे चीटी चइबो आहे हिंदीअ में ऐं सिंधीअ में छा चइबो आहे अञा शुद्ध सिंधीअ में अचो कीली अञा शुद्ध सिंधी पुरानी ठेठ ख़बर अथव छा चइबो आहे किविल। कहिड़ो प्यारो शब्द आहे बढ़िया हाँ सो नाइस वर्ड किविल। छा चइबो आहे अरे खीरशो फेंके किविल अची वई। पहिरियों जी अम्मा ईअं चवंदी चओ हरे राम। असांखे चइबो अथव पिपीलिका। छा चइबो आहे पिपीलिका। अंग्रेजीअ में चइबो आहे माचिस मैच बॉक्स। हाणे ॿुधायो उनखे तव्हां हिंदीअ में छा चइबो आहे। सिंधी त सभु शब्द ठहिया बि न हूंदा बसि बाकस चवंदा आहिनि पीलिन जो बाकस ॾे सिंधी। पर ॿुधायो हिंदीअ में छा चइबो आहे माचिस खे। हा तव्हांखे पतो आहे अञा कंहिं न ॿुधो आहे ॿुधायो भाई। ॾिसो कोन्हे न पतो जबकि सरल शब्द आहिनि। असांखों भारत माता में 11th में सर पुछियो तॾहिं पतो पइजी वियो असांखे। हालांकि पहिरियों बि पढ़ियोसीं लेकिन वरी भुलिजी वियासीं लेकिन पोइ वरी कॾहिं भुलिजा न आहिनि। माचिस खे छा चइबो आहे साईं दिया सलाई। छा चइबो आहे हा इहो शब्द यादि रखिजो भाई। हरे राम। माचिस खे चइबो तो दिया सलाई। मतां ॾीओ खणी अचो सलाई विझो सुरमे वारी उहा न सम्झजो। चओ हरे कृष्ण हे हरि। हलो भाई कथा में अचो त पिपीलिका ते ॻाल्हि अॻिते वधी वई थोरी। पिपीलिका यानी किविल। किविल भी पुल तो पार हली वेंदी आहे ऐं नदी सागर पार करे छॾींदी आहे पुल ते चढ़ी। त अहिड़ी तरह सां हर इंसान भी भगवान श्री राम जे कथा रूपी पुल ते चढ़ी वञे तो पार पइजी वेंदो आहे प्रभु जो प्रेम पाए वठंदो आहे। ॾिसो केॾा सरल उपाय। ईअं न आहे कि नवदा भक्तिया त नव ई कंदो भगवान तॾहिं तव्हांखे पास कंदा न हिकु ई कयो तॾहिं बि पास।
के ऋषि मुनि संत महात्मा हिकिड़ी भक्ति नाम जपियो अथऊं, हिकिड़ा महात्मा 100 सालनि ताईं कथा ही ॿुधंदा रहिया, केवल कथा केवल कथा। चवनि पिया मां गंगा स्नान करण जो मूंखे मौक़ो न मिलियो आहे, 100 साल गुज़री आहे। गंगा ॾाढो परते हूंदो, चवनि था अधु घंटो पंध ते, जीअं हितां खां वठी करे शारदा मंदिर परसद आहे, पंध वञी करे अचे माण्हू सनानु। 100 साल ताईं न विया, एॾी कथा ॿुधंदा सॼो ॾींहुं। माघ महात्म में कथा तव्हांखे ॿुधाई आहे। हिक बि भक्ति करे, मां नथो चवां राम जी था चवनि, 9 मह एक ही जिन के होई, स्त्री हुजे पुरुष हुजे कोई भी हुजे, उनजो बेड़ो पार। श्रवण हुजे, कीर्तन हुजे, मनन हुजे, स्मरण हुजे, भगवान जी वंदना हुजे, शरणागति हुजे, कथा हुजे, कीर्तन हुजे, गुरुपद पंकज सेवा, भरोसो हुजे, सरलता हुजे, हिक भी शय अची वञे त बेड़ो पार। इन तरह सां मन खे बल ॾेखारे करे मां श्री रघुनाथ जी सुंदर कथा जी रचना कंदुमि। भगवान व्यास आदि जेके अनेक श्रेष्ठ कवि थी आहिनि, जिन वॾे आदर सां श्री हरिय जे सुंदर जस जो वर्णन कयो आहे, मां उन्हनि सभिनी वॾनि वॾनि कवियुनि जे चरण कमलनि में संतनि जे प्रणाम थो कयां। उहे सभु मुंहिंजे मनोरथनि खे पूरो कनि। कलयुग जा बि उन्हनि कलयुग में पैदा थिया आहिनि, जिन श्री रघुनाथ जे गुणनि जी महिमा जी व्याख्या कई आहे, महिमा गाई आहे, जेके वॾा बुद्धिमान प्राकृत कवि आहिनि, जिन भाषा में श्री भगवान हरिय जे चरित्रनि जो वर्णन कयो आहे, अहिड़ा बि जेके कवि पहिरियों थी चुका आहिनि, जा हिनमहिल आहिनि, या वरी अॻिते थियण वारा आहिनि। मां सभु कपट त्यागे सभिनी खे प्रणाम थो कयां। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो, जेके पैदा बि न थिया आहिनि, उहे त उन्हनि जा नंढा थिया, उन्हनि खे बि प्रणाम था कनि। तव्हां सभु प्रसन्न थी करे इहो वरदान ॾियो कि संतनि जे समाज में मुंहिंजे कविता जो यानी रामायण जो सम्मान थिए। छो जो बुद्धिमान माण्हू जंहिं कविता जो आदर न कंदा आहिनि, त मूर्ख कवि उन जी रचना जो व्यर्थ परिश्रम कंदा आहिनि। कीर्ति, कविता, संपत्ति उहा ई उत्तम आहे जेकी गंगा मैया वांगुरु सभिनि जो भलो करण वारी हुजे। श्री रामचंद्र जी महिमा त ॾाढी सुंदर, सभिनि जो अनंत कल्याण करण वारी आहे, परंतु मुंहिंजी कविता भद्दी आहे, इन्हनि जो बेमेल आहे, मेल नथो ठहे। इन करे इन जी मूंखे चिंता आहे। परंतु हे कवियो, यानी कवि भी कहिड़ा जेके भगवान जा भजन, भगवान जी कथा कीर्तन जी कविताऊं था लिखनि, ईअं सम्झो भक्त सत। तव्हांजे कृपा सां इहा ॻाल्हि बि मुंहिंजे लाइ सरल थी वेंदी। रेशम जी सिलाई टाट ते बि ॾाढी सुंदर लॻंदी आहे। सम्झो था? चओ हरे राम। चतुर माण्हू उन कविता जो आदर कंदा आहिनि जेकी सरल हुजे, जंहिंमें निर्मल कथा जो वर्णन हुजे, जंहिंखे ॿुधी करे दुश्मन बि अरे वैर भुलिजी वञनि ऐं उहे बि महिमा करण लॻनि, सराहना करण लॻनि। अहिड़ी कविता बिना निर्मल बुद्धीअ जे न थींदी आहे। मुंहिंजे बुद्धीअ जो बल ॾाढो थोरो आहे। इन करे मां बार बार तव्हांखे वेनती थो कयां त हे कवियो, तव्हां कृपा करे जंहिंसां मां हरिय जे कथा जो महिमा जो वर्णन करे सघां। कवि संत महात्मा, तव्हां रामचरित्र रूपी मानसरोवर जा सुंदर हंस आहियो। जीअं तलाह में सरोवर में हंस तरंदा आहिनि, तहिड़ी तरह सां राम जी कथा रूपी तव्हां सरोवर में हंस रूपी कवि आहियो। मूं बालक जी वेनती ॿुधी सुंदर रुचि ॾिसी करे मूं ते कृपा कयो। वाह भाई, हरे राम। मां उन वाल्मीकि महाराज मुनीअ जे चरण कमलनि जी वंदना तो कयां, जिन रामायण जी रचना कई आहे, जेके खर राक्षस सहित थियण ते बि खर यानी कठोर खां विपरीत वॾी कोमल ऐं सुंदर उन्हनि जा जेके चरण कमल आहिनि, उन्हनि जी वंदना जिन रामायण जी रचना कई आहे, ॾाढी सुंदर ऐं ॾाढी कोमल। चओ हरे राम। ऐं जेकी दूषण राक्षस सहित थियण ते बि दूषण खां रहे था,
यानी रामायण में ॾिसो रावण जी भी कथा ईंदी आहे, कुंभकर्ण जी भी ईंदी आहे, है न, राक्षसन जी भी ईंदी आहे। त हाणे खलनायक त हूंदा आहिनि न भाई अहिड़ा, हाँ खलनायक आहिनि, युद्ध त उन्हनि सां ई थी। त भगवान सां दुश्मनीअ सां बि जुड़िया त उन्हनि जी भी कथा बणिजी वई। उन्हनि जी कथा पढ़ी ॿुधी करे पोइ बि राम जी कथा अमृत खां भी ॾाढी बहुमूल्य है, अमूल्य है, जेकी जीव जो सहज। मां चैनी वेदन जी भी वंदना तो कयां, जेके संसार रूपी सागर को पार थियण जे लाइ बेड़े जे जहाज जे समान आहिनि, जिन श्री रघुनाथ जो निर्मल जस वर्णन करण में सपने में भी जिनके थकावट न थी थे। मां वरी ब्राह्मणन जे चरणन जी वंदना तो कयां, चो हरे राम। ब्राह्मणन जे चरण जे धूल जी वंदना तो क्या, जिन भवसागर बनायो आ, जातो हिक तरफ संत रूपी अमृत चंद्रमा ए कामधेनु निकता है, बे तरफ दुष्ट मनुष्य रूपी जहर ए मदिरा उत्पन्न थे। चौ हरे राम। माफ कजो, ब्रह्म यानी ब्रह्मा जी जे चरण धूल जी वंदना तो क्या, ब्राह्मण न ब्रह्म यानी ब्रह्मा जी जे, छो जो ब्रह्मा जी देवताउनि खे भी प्रकट कयो, तो दैतन के भी प्रकट कयो, अमृत भी प्रकट कयो, तो वरी जहर भी प्रकट कयो, सॼी सृष्टि उन्हनि पैदा कई आहे। उन जे चरणन जी भी मां वंदना तो कया। वरी देवता, हाणे ब्राह्मण देवता पंडित ग्रह इन्हनि सभिनि जे चरणन जी वंदना करे हथ जोड़े चवां तो कि तव्हां प्रसन्न थियो, मुंहिंजा सभु मनोरथ पूर्ण कयो। चौ हरे राम। 7 दोहा एक साथ आया तो जेके तव्हां ॿुधव। सरल कबित कीरत बिमल सोई आद रही सुजान, सहज बयर बिसराई रिपु जो सुन करहि बखान, सो न होए बिन बिमल मति मोहि मत बल अति थोर, करहु कृपा हर जस कहूँ पुनि पुनि करहु निहोर, कवि गोविंद रघुबर हो कवि गोविंद रघुबर चरित मानस मंज मराल, बाल विनय सुन सुर चिलख मुँह पर हो कृपा, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय, हाँ बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। टे दोहा वरी टे सोरठा वरी हिकिड़ो दोहो। बंदो मुन पद कंज रामायण जेहि निर्मयौ, सखर सुकोमल मंजू दोष रहित दूषण सहित, बंदो चार्य वेद भव बारिधि बोहित सरस, जिन्ह न सपने हु खेद, बरनत रघुबर बिसद जसु, बंदो विधि पद रेन भवसागर जेह कीन जह, संत सुधा ससिधेन प्रगटे खल विष बारुनी। सियावर रामचंद्र की जय। विबुध विप्रबुध ग्रह चरण बंद कहो कर जोर, होय प्रसन्न पूर्वं सकल मंजु मनोरथ मोर। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हरे राम मिठो राम। बड़ी पहिरियों ही पुछे पई अकीर, मैं राम जी अचन था भाई थोड़ो सब्र तो कर। हाँ राम जी ईंदा काॾे वेंदा। राम जी खां पहिरियों यादि रख रावण ईंदो आहे। समुद्र मंथन थींदो आहे त पहिरियों ई बार अमृत थोड़ी न निकितो, पहिरियों छा निकितो? जहर निकितो, अमृत त पोइ निकितो। भाई जंहिंजे लाइ आया हो उन लाइ थोड़ी प्रतीक्षा त कयो, इंतजार त कयो। हाँ थोड़ो प्रेम त वधे, भाव त वधे।
लेकिन चिंता न कयो, भागवत में तो 9 स्कंद थींदा आहिनि, पोइ कन्हैया लाल ईंदा आहिनि 10 स्कंद में। हा हेॾे बसि थोरो सो में बढ़िया प्रताप भानु जी कथा हलंदी, नारद महाराज जी कथा हलंदी, गौरी शंकर भगवान जी, ऐं बढ़िया ॾाढो जल्दी श्री राम जी अची करे लीला आरंभ करे छॾींदा। बोलो सियावर। तव्हांखां वधीक त हनुमान जी खे बि इंतजार आहे, छो जो हनुमान महाराज, चओ मूंसां गॾु, यत्र 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 रघुनाथ कीर्तनम रघुनाथ कीर्तनम तत्र 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 कृतमस्तकांजलिम कृतमस्तकांजलिं वाष्पवारी बाष्पवाणी परिपूर्ण लोचनम परिपूर्णलोचनं मारुतिम नमत मारुतिं नमत राक्षसांतकम। राक्षसांतकम्। राक्षसन जो अंत करण वारा श्री मारुति भगवान हनुमान महाराज, जाते भी श्री राम जी प्रभु जी कथा हलंदी आहे त चवनि था अखियुनि में ॻोढ़ा भरे करे ईंदा आहिनि। काथे ईंदा आहिनि? यत्र यत्र, जाते जाते भी हलंदी आहे, भले ओतिरा रूप धारण कनि, ईश्वर इन सर्व समर्थ इन, ओतिरा रूप धारण करे लखनि करोड़नि कननि सां उहे कथा ॿुधंदा आहिनि, एॾा प्रेमी आहिनि। चओ हरे राम। बस कंडीशन निकिरी कि चवण वारा ॿुधण वारा प्रेमी हुजनि, श्रद्धालु हुजनि, कथा जे नाले ते कथा ई हले, फालतू ॻाल्हियूं न हलनि। चओ हरे कृष्ण। हे हरे। अॼुकल्ह जीअं भागवत कथा हलंदी आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। नवनि माण्हुनि खे जोड़ण लाइ कई तरह जा वरी विच में नृत्य हलंदा आहिनि, कई झांकियूं निकिरंदियूं आहिनि। हलो एक आध झांकी निकिरी वई, पर ईअं कि 3 कलाक कथा आहे, 2 कलाक ओड़े ई हली वञे, कलाक हली वञे, नाच गान में हली वञे, गीत ई हलंदा रहिया, भॼन, सुठी ॻाल्हि आहे। लेकिन जेकी मूल कथा आहे, नालो आहे श्री भागवत सप्ताह, त उहा कथा काथे आहे? 7 ॾींहं 3 कलाक, 7 × 3 घणा थिया? 21 कलाक। 21 कलाक तव्हां पूरा चेक करे ॾिसो, यूट्यूब में घणी देर कथा हलंदी आहे। ॾाढा घटि संत महात्मा आहिनि जेके कथा चङी तरह कंदा आहिनि। न त पोइ प्रवचन हलंदा आहिनि, भाषण हलंदा आहिनि, हाँ उपदेश हलंदा आहिनि भाउरनि जे लाइ, माताउनि जे लाइ, हीअं कयो, हूअं न कयो, हे कयो, हो कयो, त उनखे भागवत कथा जो नालो त न ॾिजे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तव्हां प्रवचन कयो था, भलाईअ जे लाइ आहे, पर अगरि भागवत कथा थी हले त उहा भागवत कथा काथे आहे? जंहिंजे लाइ जो माण्हू लखे रुपया ख़र्च था कनि, उहा कथा काथे आहे? कई बार त माफ़ कजो, ईअं लॻंदो आहे वक़्ता लॻे तो पाण ई करे करे वीचारा तंग थी विया आहिनि, बोर थी विया आहिनि कथाऊं करे करे। हर छो जो ॿुधण वारा त न आहिनि, उहे त हाणे सालनि खां था कनि। अहिड़ा महान वक़्त आहिनि जेके साल में 30 कथाऊं कंदा आहिनि, 35 कथाऊं, 40 कथाऊं। त कई त ईअं लॻंदो आहे वक़्ता ई वीचारा तंग थी विया आहिनि। मां हैरान थी वेंदो आहियां, 3 कलाक में कलाक बि कथा नथी हले, 1.5 कलाक भी कथा नथी हले, बाक़ी भागवत कथा नालो छो था जो? ईअं प्रवचन नालो जो, सत्संग नालो जो, हरिचर्चा नालो जो, ठीकु आहे, कम से कम उहा लेबल त न लॻायो भागवत कथा जी। परम पूज्य डॉक्टर श्याम सुंदर पराशर महाराज, उहे असांखे कलाक समय ॾिनो, कलाक उन्हनि सां वेठासीं। मां जॾहिं चेक कई यूट्यूब में त लॻभॻि मूंखे सभिनी जी नज़र आई। असांजी कथा हुई ओॾे दुर्ग में, उन्हनि जी भिलाईअ में कथा हुई, टीवीअ ते ईंदा रहंदा आहिनि उहे, त ॾाढो प्रेम सां पहिरियों मां फ़ोन नंबर ते ॻाल्हायोमान, वरी साम्हूं वियोमान त कलाक खनि वेठा असां सां, ॾाढो सुठो ॻाल्हायूं। त मां वाधायूं ॾिनियूंमान त महाराज जी तव्हांजी कथा आहे जेकी सभिनि खां वधीक कथा हलंदी आहे। त उहे ॿुधाइनि पिया, असांखे उल्टो माण्हू चवंदा आहिनि तव्हां जो कथा कंदा था वञो, हाँ थोरो बढ़िया प्रवचन बि ॾियणु खपे तव्हांखे, हाँ हेॾो होॾो जी ॻाल्हियूं थोरी ॿाहिरियूं बि कंदा कयो न महाराज। त मां चयोमान ॿाहिरियूं ॻाल्हियूं कराइणी त उनजो नालो लिखो प्रवचन, बाक़ी तव्हां भागवत कथा कराईंदो त मां भागवत कथा कंदुमि। मां ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे, जय श्री कृष्ण। त कथा में अमृत इन करे नथो अचे कि तव्हां 3 घंटा अगरि केवल पाण बि कथा पढ़ंदव त केतिरी कथा पढ़ी वठंदव? ॿुधायो, 3 घंटे में केॾो पढ़ी वठंदव?
चाहे ॿुधंदव तव्हां, मान लो ॿुधंदा वञो, छो जो ओरिजिनल कथा भी आहे यूट्यूब में, भागवत महापुराण जा 18,000 श्लोक, यानी 12 ही स्कंद आहिनि। उहे बि अगरि तव्हां 3 कलाक ॿुधो त आराम सां 1-2 स्कंद त ॿुधी वठंदव। 3 कलाक जो जेको नंढो हूंदो वॾो बि हूंदो त कम से कम 3 कलाक शुद्ध कथा त ॿुधंदव। 4 कलाक जा भी स्कंद आहिनि। हाणे 9 स्कंद त 9 कलाक जो आहे, हिकु ई हो, पर 3 कलाक भी कहिड़ी कथा ॿुधी वठंदो माण्हू। चओ हरे राम। उहे अगरि वक्ता पूरी कथा कंदा वञनि त केॾा प्रसंग आहिनि जेके छॾिजी वेंदा आहिनि भागवत में, रामायण में, एॾी कथाऊं। लेकिन उहे बि सम्झनि था कि ॿुधण वारा बि ॿुधण नथा चाहिनि। उन्हनि खे बि इहे चस्का मस्का खपनि, लच्छेदार ॻाल्हियूं खपनि, बढ़िया टोटका खपनि, नचण ॻाइण खपे, हाँ हुड़दंग खपे, बस तॾहिं त असली कथा जो रूप ई गायब थी वियो। न त अगरि असली कथा प्रेम सां श्रद्धा रखी सभु ॿुधनि न त उन्हनि खे एॾो आनंद ईंदो, एॾो रस ईंदो, एॾो अमृत ईंदो कि उथी न सघंदा 3 कलाक। 3 कलाक घटि पइजी वेंदा। चओ हरे राम, हरे कृष्ण। सच में भगवान जी कथा में एॾो अमृत आहे, एॾो आनंद आहे। युगन युगन खां शिव जी ॿुधनि था, चवनि था पिया, हनुमान जी, सनकादि जी, नारद जी महाराज, लक्ष्मी माता खुद। चओ हरे कृष्ण। मां सरस्वती माता जी, देव नदी गंगा मैया जी वंदना तो क्या, जेकी पवित्र मनोहर चरित्र वारी आहे। हिकिड़ी गंगा मैया में स्नान करण ऐं अमृत जल पीअण सां उहा पाप हरण करे छॾींदी आहे। ॿिए तरफ़ सरस्वती माता गुण ऐं जस चवण ऐं ॿुधण सां अज्ञान जो नाश करे छॾींदी आहे। चओ हरे कृष्ण। भोले भंडारी, आशुतोष अवढरदानी शिव भगवान, जगत जननी माता पार्वती खे मां बारंबार प्रणाम तो कयां, जेके मुंहिंजा गुरु भी आहिनि ऐं माता पिता भी आहिनि, जेके दीन बंधु भी आहिनि ऐं नित्य दान करण वारा भी आहिनि, जेके सीतापति श्री रामचंद्र जी जा सेवक आहिनि। केर? भोलेनाथ भगवान सेवक आहिनि। हा, ऐं ॿुधो स्वामी भी आहिनि। अरे ॿई कीअं? हा हा, सेवक भी आहिनि, स्वामी भी आहिनि ऐं परम सखा भी। इहो कीअं थींदो? चवनि था सेवक पाण भोलेनाथ मञींदा आहिनि ऐं स्वामी वरी उन्हनि खे राम जी पंहिंजो मञींदा आहिनि। चओ हरे राम। ऐं सखा त पाण में आहिनि, प्रेम अथनि, तरी नालो ॿिन्ही जो जुड़ी वियो आहे। बोलो हरि हर भगवान की। हरि याने राम जी, कृष्ण जी, नारायण भगवान, और हर याने हर हर महादेव। तो गुरु पित मात महेश भवानी, प्रणवो दीन बंधु दिन दानी, सेवक स्वामी सखा सिय पी के, हित निरूपदी सब बिद तुलसी के। जंहिं गौरी शंकर भगवान कलयुग के ईंदो ॾिसी करे जगत जी भलाई जे लाइ शाबर मंत्र समूह जी रचना कई, जिन मंत्रनि जा अक्षर बेमेल आहिनि, जिन जो न कोई ठीक अर्थ थींदो आहे न जपी थींदो आहे, वरी भी श्री शिव भगवान जे प्रताप सां जंहिंजो प्रभाव प्रत्यक्ष, उहे उमापति शिव भगवान मूं ते प्रसन्न थियनि। श्री राम जी जे हिन कथा खे आनंद ऐं मंगल जी मूल ठाहिनि। इन तरह श्री पार्वती माता ऐं श्री शिव जी भगवान के याद करे, उन्हनि जी कृपा पाए करे मां चाव भरियल चित सां श्री रामचंद्र जी कथा जो वर्णन तो कयां। सुमिर सिवा शिव पाए पसाऊ, बरनऊ राम चरित चित चाऊ। हरे राम। मांजी कथा श्री शिवजी जी कृपा सां ईअं शोभा ॾींदी कि जीअं तारनि जे विच में चंदा मामा चंद्रमा जी रात शोभा ॾींदी आहे। जेके इन कथा के प्रेम सहित सावधानीअ सां समझी बुझी करे चवंदा या ॿुधंदा, चवंदा यानी वक्ता ऐं ॿुधंदा यानी श्रोता, उहे कलयुग जे पापनि खां रहित ऐं सुंदर कल्याण जा भागी थी श्री रामचंद्र जे चरणनि जा प्रेमी बणिजी वेंदा। अगर मूं ते
श्री शंकर भगवान माता पार्वती जी सपने में भी अगर मुते राजी प्रसन्न त मां हिन भाषा कविता जो जेको प्रभाव चयो आहे वो सच थी वञे और सच थी चुको आहे। जे एही कथहि स्नेह समेता, जे ही कथा है स्नेह समेता, कही है सुनी है समुझ सचेता, कही है सुनी है समुझ सचेता, होई है राम चरण अनुरागी, होई है कलिमल रहित सुमंगल भागी। राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, राम 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 जय जय राम, 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 जय जय राम। सपने हूँ साचे हूँ मोहि पर जो हर गौर पसा, तो पर हो जो के हूँ सब भाषा भनते प्रभा। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। कथा विश्रामता क्यों 15 दोहे ते कि गौरी शंकर भगवान कृपा कन वे प्रसन्न त मां जेको जेकी महिमा चई आ उन्नी हिन मुंहिंजी कविता यानी श्री रामायण जी उहा सभु सच थी वञे। ठीकु आहे, चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। ओहो, तव्हां चाहियो न त गीता प्रेस जो जेके मोबाइल हलाईंदा आहिनि, असांजी नई जनरेशन आहे त जेके सभु स्मार्ट मोबाइल हलाईंदा आहिनि जेके, उहे चाहियो त हिकिड़ो ऐप अथव गीता सेवा नाले सां, गीता सेवा हा न, उन में वेद शास्त्र पुराण ग्रंथ रामायण भागवत गीता ॿिया बि कई उन में कथा सत्संग ऐं ऑडियो भी कुछ अथव, उन में संतन जी वाणी भी अथव, सत्संग भी अथव ऐं पुराण अथव उन में हा न, शिव पुराण थियो, श्रीमद भागवत महापुराण थियो, ऐं अलॻि अलॻि जेके भी पदम पुराण थियो, भविष्य पुराण थियो, आदि आदि वेद शास्त्र भी, पर वो इंटरनेट ते हलंदो आहे हा न। ऐं उनजे बिना अगरि रामायण तव्हांखे त उहा बि अथव कि बिना इंटरनेट जे बि तव्हां डाउनलोड अलॻि सां रामचरित मानस लिखंदव त अची वेंदो हा न। त असां सां गॾु तव्हां बि दोहरा चौपाई छा करे सघंदव, ॻाए सघंदव। चओ हरे राम। इन खां पहिरियों जॾहिं रामायण हलंदी न त कई नंढी नंढी रामायण खणी वेहंदा सभई माण्हू, मुरारी बापू कंदा हुआ या ॿिया संत कंदा आहिनि, त पोइ बढ़िया उहे पोथी खणी वेहंदा, रामायण खणी वेहंदा, केवल उन में दोहरा चौपाई, अर्थ तो महात्मा करे रहिया हा न भाई। चओ हरे राम। त चवण जो अर्थ एतिरो ई आहे कि थोरो असां अञा गहराईअ सां भगवान जे कथा कीर्तन में जुड़ूं। चओ हरे कृष्ण हे हरे, जय श्री कृष्ण। गजानंद भगवान भी अची आ तो भाई, गजानंद भगवान जी जय जयकार कंदा कयो रोज। बोलो गजानंद भगवान की, लंबोदर महाराज की, विघ्नेश्वर भगवान की। 1 2 3 4, 1 2 3 4,
5 6 7 8 गणपति हमारे साथ 9 10 11 12 गणपति है सबसे प्यारा 13 14 15 16 गणपति है सबसे भोला 17 18 19 20 गणपति हमारे भी गणपति बापा गणपति बापा गणपति बापा गणपति बापा गणपति बापा माण्हू चवंदा आहिनि अॻिले बरस अञा पहिरियों ॾींहुं आयो आहे अॼु कीअं चऊं अॻिले बरस को पहिरियों इहे ॾींहुं त बढ़िया मौज कयूं भाई भक्तीअ जी चओ हरे राम। अॼु निरंकारी सिस्टरस चई रहियूं आहिनि कि गोपी गीत के श्लोक सुनाएंगी 16 से 19। पहिरियों पुछनि न थियूं सिधो आज्ञात्मक आदेश पत्र जारी करे थी छॾनि। मां ॿुधाईंदियूं अॼु ई ॿुधाईंदियूं चओ हरे राम। हाणे काॾों ॿुधाईंदियूं 5-7 मिनट तो बचा है न। कल सुनाना आप आखिरी में आकर ये आप चिट्ठी दे रहे हो 5 मिनट तो बचे हैं अभी आप ही को लगेंगे है ना। कल बताएंगे निरंकारी सिस्टर्स 15 तो आगे पहिरियों ॿुधाए चुकियूं अथव यादगार अथव। और कल पुछो मां त 15 ही भुलिजी वही आहियूं। हाँ नयूं हे याद करे आहियूं जेके 16 17 18 19 4 तो इहो याद न चइबो आहे यानी उहे वरी रिविजन भी असांखे करणा आहिनि है ना भाई। उणी पहुची वही बढ़िया ऐं हेॾे जयती तेज कम वरी भुलिजी वही चओ हरे राम। त उहे बि तव्हांखे यादि रखणा आहिनि। रोज़ जॾहिं पढ़ंदासीं तॾहिं त असांखे यादि रहंदो। इन करे रोज़ यादि कयो। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हलो भाई को तव्हांखे वरी असां कलाम ॿुधायूं पुराणो त तव्हांखे बि थोड़ी दिलि जाए थे भजन। इन जो भी ॾाढो सुंदर भाव आहे कि हमेशा प्रभुअ खे यादि कयो। उन परम सखा के भगवान के यार चयो वियो आहे उन खे यादि कयो। हमेशा यार जी हुब यानी मोहब्बत यानी प्रेम उन जी यादि रख है ना जी। हमेशा वेंदा आहियूं त मोबाइल खई की न अब भुलिजी वञो त घर वारा ई यादि कराईंदव मोबाइल न खई अथई कमाल आहे। ईअं कोई भगवान जो नालो यादि न कराईंदो आहे। ईअं भगवान जो नालो यादि कराइजे न भाभी। अरे तू वे एक माला के कृष्ण चालीसा पढ़े भगवान जो सिमरन कए भगवान के मथो टेकी गीता जा 5 श्लोक पढ़े कोई न चवंदो कंहिंखे मतिलबु कोन्हे। मानस पिणसी न कयो आहे त ॿारनि खे काॾो चवंदा ॿुधायो न। उहे वॾा कनि त नंढनि खे चवनि चओ हरे कृष्ण। और जेके कंदा त उहे चवंदा बि सभु थोड़ी न ईअं थींदा। हमेशा जेकी भी कहानी थींदी आहे 100% जे लाइ न थींदी आहे अधिकांश माण्हू पर जेके कंदा आहिनि त उहे कराईंदा बि आहिनि भक्ति। जेके चाबी खणी दुकानदारी कंदा आहिनि त पुट खे बि दुकानदारी ठाहींदा। चओ हरे कृष्ण। 2 ॾींहं दुकान ते न वञे त लाफो ठका किंस चमाट छोड़े दुकान ते न वियो और दरबार वञे 6 महीना थी विया न वियो आहे त हले दरबार छा आहे कोई ज़रूरी ॻाल्हि काई ॻाल्हि न। पुट वञ दुकान ते वञ ॾिस जा मथो टेके अच जा भले भले दुकान न वञे त चमाट और दरबार न विया महीना हाँ त भले टेके अचजा न मां कोई मना थोड़ी तो कयांसि। इन में ईअं चवंदा आहिनि भई मना नथो कयांसि भई ॼण रावण ऐं कंस जी तरफ़ हलणो आहे असांखे। उहे त मना कंदा। अरे मना नथा कयो त हुनखे प्रोत्साहित बि त नथा कयो तव्हां हुनखे वठी बि त अचो। चओ हरे राम। यादि रखिजो हिकिड़ी ॻाल्हि चओ हरि बोल हे हरि। माता पिता पंहिंजे ॿारनि खे दुकाननि सां जोड़ियो था धन सां जोड़ियो था स्कूल कॉलेज सां जोड़ियो था आर्थिक लाभ ॾिसी करे संसारिक लाभ पर यादि रखो असांखे हिन महिल ईअं लॻंदो आहे भगवान सां जोड़णो कोई बेईमानी आहे कोई फ़ाइदो कोन्हे। यादि रखिजो बचपन में उन्हनि खे भगवान सां जोड़ींदव सत्संग सां जोड़ींदव
तॾहिं वॾा थी करे तव्हांजी बि सेवा कंदव ऐं तव्हांजे बि कमु ईंदा ऐं उन्हनि जे मन में सुठी भावना ईंदी। अगरि भॻवान जा न थिया त उहे इन सम्झिजो तव्हांजा बि थी सघंदा, उहो त कंहिंजा न थी सघंदा। जंहिं जीवन ॾिनो, प्राण ॾिना, सभु कुझु ॾिनो, जॾहिं उन सां असां ईमानदारी न कईसीं, उन सां प्रेम न निभायोसीं, मोहबत न कईसीं, त हे इंसान पोइ कंहिंजो थींदो, कंहिंसां मोहबत निभाईंदो। इन करे त वृद्ध आश्रम खुली आहे। चओ हरे राम। त जेके असांजा माता पिता आहिनि, जंहिंजा ॿार नंढा आहिनि, जेके कंट्रोल थी था सघनि, उन्हनि खे जोड़ियो भक्तीअ सां, भगवत गीता सां जोड़ियो। जीवन भर सज्जन पुरुष ठहंदा। माताऊं भेनरूं जेके न्याणियूं तव्हांजूं ॿई कुल सुहेला कंदियूं, जेके रोज़ गीता जा 5 श्लोक बि पढ़ी वठूं, शुरू थी आहे, अॼु न सुभाणे उन्हनि खे सुमत अचणी आहे, ज्ञान अचणो ई आहे, सत्संग ॾे अची आहे, ओहो उन्हनि जो भलो थियणो ई आहे, उनखे कोई रोके नथो सघे। बसि दिलि सां विहारियो, उन्हनि खे सम्झायो। चओ हरे राम। ऐं पहिरियों फर्ज़ अगरि माता पिता न निभाईंदा त पोइ वरी संतान मां बि उमेद न रखिजो त तव्हांजी संतान बि सत्संगी थिए, सेवादारी ठहे, श्रवण कुमार वांगुरु ठहे। उहो पिता पंहिंजे पुट खे कीअं मना कंदो जेको पाण शराब पीअंदो? ॿुधायो। जेको पाण रोज़ वञी करे पीअंदो, त अगरि पुट खे मना कंदो, सुभाणे पुट बि हुनखे चई छॾींदो, पप्पा तव्हां त ख़ुदि पीअंदा आहियो, कहिड़े मुंहं सां मना कंदो हुनखे? इन करे असांजा भाउर, ख़ासि कर नौजवान भाउर, ध्यानु ॾियो। पहिरियों तव्हांखे हलणो पवंदो, पहिरियों त ख़ुदि लज करणी पवंदी, शर्म करणी पवंदी कि असांजो आहार पवित्र हुजे, असांजो व्यवहार शुद्ध हुजे। इहो सभु न हूंदो त पोइ ॿारनि खे असां कहिड़ो ज्ञान ॾींदासीं? चओ हरे कृष्ण, जय श्री कृष्ण, हरे नारायण। हमेशा यार जी हुब रख, छॾ ॾे हिरस हैवानी। हमेशा यार जी हुब रख, छॾ ॾे हिरस हैवानी। हिंदी झमट ताल चलेगी ना भाई? हाँ, भूल जाता है, एक दिन अभ्यास नहीं करता। बघेल साहब भूल जाते हो, बहुत भुलक करो। हमेशा यार जी हुब रख, छॾ ॾे हिरस हैवानी। हमेशा यार जी हुब रख, छॾ ॾे हिरस हैवानी। नागाहण नीह जो नारो, छॾ ॾे लोक जो लाड़ो। नागाहण नीह जो नारो, छॾ ॾे लोक जो लाड़ो। सीने में सैर थी सारो, तिजलो नूर नूरानी। सीने में सैर थी सारो, तिजलो नूर नूरानी। तिजलो नूर नूरानी, तिजलो नूर नूरानी। हमेशा यार जी हुब रख, छॾ ॾे हिरस हैवानी। हमेशा यार जी हुब रख, छॾ ॾे हिरस हैवानी। पुछन था पंध पंहिंजे पिर जो, पुछन था पंध पंहिंजे पिर जो। सांगो नाहे तंहिंखे सिर जो, पीताऊं जाम कौसर जो। लंघे विया लाल लासानी, लंघे विया लाल लासानी। लंघे विया लाल लासानी। हमेशा
यार जी हो बरख छड़े हिरस हैवानी। हमेशा यार जी हो बरख छड़े हिरस हैवानी। उथी तू जाग पर देही विनायज वक्त ना वेही। उथी तू जाग पर देही ॾाढो सुहिणो शेर। अजब तू अजाइब तू अजब तेरे तमाशे। एक नानू पट नाही एक पहरन मलमल खासे। एक नानो तू दूध पिलाही एक रहन जिय प्यासे। ओ संत साहिब किसी की दावा न चले जो सब कुछ थी मालिक के पास। उथी तू जाग पर देही विनाइज वक्त ना वेही। हिता हलिया वया के सिकंदर शाह सुल्तानी। हिता हलिया वया के सिकंदर शाह सुल्तानी। पुछन था पंद पंहिंजे पिर जो बुडल सिर सूर्य ते सटजे पुठते पैर ना हटजे। अरे सिर ॾई यार सिर खटजे चवे पियो पैज रहमानी। सिर ॾई यार सिर खटजे चवे पियो पैज रहमानी। चवे पियो फैज रहमानी चवे पियो फैज रहमानी। हमेशा यार जी हो बरख छड़े हिरस हैवानी। हमेशा यार जी हो बरख छड़े हिरस हैवानी। हमेशा कृष्ण जी हो बरख छड़े हिरस हैवानी। हमेशा कृष्ण जी हो बरख छड़े हिरस हैवानी। हलो इन जो अर्थ वरी कॾहिं असां कंदासीं। इन जो अर्थ उहो न आहे जेको ॿुधो था, हा न। शब्दनि जा कई अर्थ हिन में चवनि था सिर ॾेई यार सिर वठिजे। इन जो मतिलबु हिन सर जे मारण जी ॻाल्हि न आहे। सिर यानी अभिमान छॾे करे भॻवान जो दर्शन करणो अथव उन जो त वरी यानी सिर जो यानी अभिमान वारे छॾियो ऐं प्रभुअ जो दर्शन कयो। चओ हरि राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम हो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता
सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे बोल प्यारे राधे श्याम जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय हनुमान बोलो जय हनुमान अरे बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ भोले भोले नाथ प्यारे भोले 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 नाथ भोलेनाथ प्यारे भोलेनाथ हर हर महादेव मेरी हर हर महादेव हर महादेव मेरे हर महादेव जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ ओ जय जय धरती माता जय जय गौ माता जय धरती माता जय गौ माता ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे बोल प्यारे राधे श्याम बोलो राधे 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 श्री राधे 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 भाई राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन श्याम सुंदर जगत गुरु हरि ओम हरि ओम हरि ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
ओम शांति शांति शांति। ओम लो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भाव न हो। विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। जो बोले सो तरे। जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की भुवन जय। भास्कर सूर्य भगवान की जय। श्री गजानंद भगवान की श्री जय। अन्नपूर्णा माता की जय। आज के आनंद की आयो जय। लाल सबई क्यों। झूले झूले लाल। भाई ध्यान जो जबलपुर में श्री नानक रोहरा तिन जो स्वास्थ्य लाभ मिले दुख दूर थियन मानसिक प्रार्थना कयो ऐं मूंसां गॾु चओ ओम कृष्णाय। अच्छा वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ठीक अज जी प्रसाद सेवा कई तव तिलदामो क्षेतीजा परिवार जंहिंमें अॼु सृष्टि क्षेतीजा जो हैप्पी हैप्पी बर्थडे आहे त उनखे बि तव्हांखे 3 बार आशीर्वाद ॾियणी पवंदी जी। हा न्याणी निमाणी सृष्टि क्षेतीजा सदा खुश रहे प्रसन्न रहे ॿई कुल सुहेला करे खूब भगवान जो भजन करे। बोलो वृंदावन। हाँ भाई प्रसाद स्वीकार कयो ऐं बापू जी अची चुका आहिनि होॾों राजस्थान यात्रा में पर सुभाणे त वरी उन्हनि जो भिलाईअ में कीर्तन अथव त सुभाणे उहे भिलाईअ में कीर्तन सत्संग कंदा हा न। वधीक सिक लॻेव त पोइ भले तव्हां साइकिलुनि ते या एक्टिवा वग़ैरह ते वञी था सघो भिलाईअ। ट्रेन भी चालू अथव वैसे हा न। परीह खां वरी हिते तव्हांखे सत्संग जो उन्हनि जो लाभ मिलंदो। ठीकु आहे विश्राम कयूं। संदीप मामा जा हथ ईअं विद्युत लॻल पई आहे बिजली लॻल अथनि बांह तड़फेनि थी भाई केॾी महिल हिते मां परदो किरायां छा था चओ पिया। अरे राम राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। कथा विश्राम होत है कृपा करे हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। प्रसाद स्वीकार कयो साध संगत जी। सुभाणे भोले भंडारीअ जो ॾींहुं अथव अची करे लाभ वठिजो। सुबुह जो 6 बजे सभु पहुची वञिजो ऐं 7 बजे आसादी वार में शामिल थिजो। सभु ठीकु आहे गुड़ गुड़ हा न। मोहनदास के